सुबेदार साहब, इहा त तव्हांखे बि ख़बर आहे, मूसे जे मथां कूड़ो केस हयो वियो। कमतार जी का बि चोरी न आहे थी। ऐं तव्हांखे बि इहा ख़बर आहे, रेस नवाब खान सां फिटाइण खां पोइ तव्हां हिते सुकून सां रही कोन सघंदो। नवाब खान ऐं असांजे मसइलनि खे छॾ, तूं रुगो सुबेदार साहब इहो ॿुधा त मूसा जो केस ख़तम करण में घणो माल पाणी वठो। बहावल, फरियादी केस तां हथ खणण लाइ तयार नाहे। हू मूसा जी गिरफ़्तारी चाहे थो। तूं कंहिंजी ॻाल्हि पियो करी? लीमे जी पियो ॻाल्हि करी या नवाब खान जी? नवाब खान खे इन केस जे विच में न आणियो। जेकॾहिं लीमो हथ खणी थो वञे न, मां मूसा खे तंग कोन कंदुसि। सुबेदार साहब, कुझु ॾींहंनि लाइ मूसा खे आज़ादु घुमण ॾे, उन जी मिठाई घणी वठनि। बहावल, तूं मूंखे रिश्वत पे बासी? मिठाई थो ॾियां, रिश्वत किथे थो ॾियां? इहा पंहिंजी मिठाई तूं पाण वटि रख। जेकॾहिं लीमो केस तां हथ खणे थो ऐं लिखी ॾिए थो त पोइ मां मूसा जी जान छॾींदुसि। सुभाणे लीमो लिखत में ॾेई वेंदो त उन केस तां हथ खयो। सुजरा जी अबाब, सब ठाओ का थी था रिश्वत पे पगा थी था। अरे इन्हनि मूंखे सम्झो छा आहे? जेका तुंहिंजी हैसियत ऐं औकात हुई न, मूं तोखे उते पहुचाए छॾियो आहे। तूं नैना खे घणो वक़्तु कैद में रखंदी आहे? हाणे हितां ॿाहिरि निकिरण जा ख्वाब छॾे ॾे। हाणे तुंहिंजो लाश बि ॿाहिरि कोन वेंदो। तोखे जेतिरो बि ज़ुल्म करणो आहे मुंहिंजे मथां हल करे वठ। इहो ज़ुल्म तुंहिंजे मथां मां पाण कोन थी कयां, इहे तो पाण कराया आहिनि। जेकॾहिं तूं पंहिंजो किरदार ऐं रवैयो सुठो रखी आहे न, त अॼु तोखे ही ॾींहं ॾिसणा कोन पवंदा। हिकु ॾींहुं मूंसां ईंदो ऐं मूंखे हितां वठी वेंदो। न ॼाण त असांजी न्याणी ज़िंदा आहे, अलाए नवाब उनखे मारे छॾियो। निभागीरन, मूंखे लॻी आहे पंहिंजी चोरी जी ऐं तोखे लॻी आहे पंहिंजी छोरी जी। तोखे ख़बर न आहे मुंहिंजो अलोहो तलोहो खजी वियो आहे। मां परेशान लॻो पिया, रुगो छोरी जूं ॻाल्हियूं। मुंहिंजो दिमाग़ छो खाधो आहे तो? मुआ राति ॾींहं पैसे जे पोयां भॼ भॼ तई आहे त उहो सटुनि में, छो त न्याणीअ जूं पिटूं आहिनि तोखे। मुआ पिटूं अथई न्याणीअ जूं। सॼी उमिरि तूं सुधरंदे कोन मरण ताईं। मां सुधरां या न सुधरां, मूंखे न्याणी जूं एॾियूं पिटूं कोन्हनि जेतिरो तो मुंहिंजो मगज़ खाधो आहे। तो मुंहिंजो मगज़ केॾी महिल कहिड़ियूं ॻाल्हियूं, केॾी महिल कहिड़ियूं ॻाल्हियूं। प्रेशर प्लेट त तूं मुंहिंजो थी वधाई न। मुआ तुंहिंजे संदर में रत आहे काथे? सॼो ज़हर भरियल थी, ज़हर। निभागीरन, मुंहिंजे संदन में तो ज़हर भरियो आहे, पहिरियां मूंखे ज़हर कोन हो। जेकर मुड़ुस जी तूं इज़त करी हा न, तो मुंहिंजे जिस्म में तव्हांजे खिलाफ़ ज़हर कोन भरिजे हा। औरत इज़त कंदी आहे मुड़ुस जी, तो जहिड़े ॾेॾर जी इज़त केरु कंदो? अॼु तुंहिंजो मां मथो फाड़ींदुसि। इहो जेको वात थी हणी न, ॼण थ्रेशर जी मशीन पई थी हले। इहो ॾंद ई न हूंदी या ॾाठ ई न हूंदी, तंहिंजे करे या तूं कुतियारी ॼाड़ी हणंदी कान मूंसां। मुआ ख़ुदा तुंहिंजूं पाड़ूं पटींदो, ख़ुदा पाड़ूं पटींदी। असांजी जाइ तोसां नाहे। हा पटींदी बि मां तोखे ॾिसी करे छा थी? केॾी महिल मुंहिंजो मगज़ पई थी खाए। ही न थियो हा, मार ख़ुदा जी तोखे पाए पिटी वई मूंखे। जेका ॻाल्हि कर उन जो उल्टो जवाब। लठ काॾे वई? अल्लाह गोॾा भञा सां न लठ किरी लाइ कीअं? मूंसां ॾाढो रुलायो अथई, किथे किथे तोखे नाहे ॻोल्हियो। अकबर, इहो कमीनो जेको सूबेदार आहे न, इहो हिकिड़ी जाइ ते वेहण ॾिए किथे थो। यार मूंसा, इन्हनि जो कम ई इहो आहे, कंहिंखे परेशान करणु। ॾे त ख़बर, तूं काॾे पंधु पियो? सजावल खान मोकिलियो आहे। चए पियो त मूंसा खे पाण सां गॾु वठी अचां। हाली थो या शाम जो ईंदे? सजावल खान मोकिलियो आहे। ठीकु आहे, तूं हल, मां शाम पहुची वेंदुसि। मूंसां जल्दी अचण जी कजां, वॾो होश में न आहे। ख़ैर त आहे न, ॿुधाए वञी यार, मां शाम पुॼी वेंदुसि।
अच सजावल अच मूंखे पक हुई त तूं ईंदी हिन करे मूं घोट खे पाण सां गॾु विहारियो। छा हाल आहे मुंहिंजा थियण वारा साला साहब? सजावल अहिड़नि माण्हुनि जी खोट नवाब खान वटि आहे ई कान। हिकिड़ो मारींदे त वरी ॿियो पैदा थी वेंदो। या त मूंखे पक आहे नवाब खान त तो वटि बेगैरत माण्हुनि जूं तस्वीर कतारूं लॻी पयूं आहिनि। सजावल खान ये इशारा जेकॾहिं मूं तरफ़ ॾींदे न तोड़ा करे छॾींदो साईं। मेरा तूं जो होश तॾहिं विञाइजांइ जॾहिं मां तो तयार हे त नवाब खान पाण पियो थो चए त मूं वटि बेगैरतनि जूं कतारूं लॻियूं पयूं आहिनि। जंहिंमां ॿाहिरें बेगैरत खे त कतार मां बेहोश करे तुंहिंजे साम्हूं छॾियो। बाक़ी इन कतार मां हाणे वारो आहे ये बेगैरत जो। बस सजावल बस बस मीरा बस कुछ होश का कम वठ। हिकु त ही असांजे तॾे ते आयो आहे ऐं ॿियो त कुंवार जो भाउ आहे। भाउ हाणे इहो ॻोल्हण न बाबा साईं हिन जी भेण सां मां निकाह कंदुसि। मां मीर मेरा कई न पाजो पाण खे बेगैरतनि वारी कतार में शुमार। हाँ जेकॾहिं तव्हां में मर्द वारो अखर हुजे हाँ ऐं ज़रो को गैरत हुजे वाह त ॿिए कंहिंजी गैरत ऐं नंग में हथ न विझो। पर तव्हां त आहियो ई पुराणा बेगैरत। सजावल अकबर ये सिजावल खान होश विञाए नवाब जी ओताक ते न वञे हा। मूसा नवाब खान वॾे खे नुक़सान कोन पहुचाईंदो छो त नवाब खान कॾहिं बि हुन सां सिधो कोन विढ़ंदो। अकबर नवाब वॾो कमीणो शख्स आहे उन मां रहम जी उम्मीद का बि न रखिजे। कुझु थियण खां पोइ असां वटि पलांद कंदा उन खां सुठो इन ई विया त असां पहिरियां खां ई पंहिंजी होशियारी कयूं। मूंसां मूं रोकियोमांसि त मूंसां अचण वारो आहे उन खां सलाह वठि पर हू होश में न हो ऐं हितां हलियो वियो। अकबर जेका तो ॻाल्हि कई न त मीर हिते आयो हो ऐं जेका वरी मीर हिते ॻाल्हि करे वियो आहे न मां मूंखे ईअं महसूस थो थिए त नवाब ऐं मीर ॿई गॾिजी सिजावल खान खे नफ़्सियाती मरीज़ बणाइण था चाहिनि ऐं मथां वरी इज़त जो वार कयो अथनि। असांजे तर में कुलण खां वधीक ॿियो को बेगैरत आहे ई कोन। अकबर ही वॾे जी भेण सां उन जी शादी कराइण जो ऐलान करे कमीना बेगैरताई जूं सभु हदूं उणंगे विया। मूंसां हाणे तूं ई ॿुधा इहा ख़बर तुंहिंजे लाइ हुजे हा छा तूं होश में हुजी हा? करणो पवंदो अकबर हाणे त कुझु न कुझु करणो पवंदो। इन मीर ऐं नवाब जो पिल्लो हाणे करणो पवंदो। मुंहिंजी भेण ऐं शमीर खे बेगुनाह क़त्ल करण खां पोइ हाणे यार सिजावल जे पोयां पिया। टक्कर बराबर जो आहे पर जहिड़े सां मसलो हल कोन थींदो। हिन खां बहितर आहे त वही ॻाल्हियूं कयूं वञनि। अजायो ज़िद छॾियो। सिजावल खान जिते वार विछाया वेंदा आहिनि न उते अजायूं उछलूं नाहिनि ॾिबियूं। मेरे जगह तो में ज़रो बि गैरत हुजे हाँ कुत्ते जी हाँ हिन तरह जा उछलियल टुकर न छटी। सिजावल खान तंज़ करण सां कुझु बि कोन थिए। जेको थी रहियो आहे न उनखे हाणे तूं बि नथो रोके सघे। हेतिरी इन में आहे त इन मिटी खे हाणे तूं क़बूल कर। ॻाल्हि लख जी कई अथई मीर। मां बि वाइदो थो कयां जे सजावल हिन मिटी खे दिलि सां क़बूल करे थो त मां सालनि जूं दुश्मनियूं ख़तम करे
सजावल के पंहिंजे सीने सां लहण लाइ तयार आहियां। नवाब खान जेने तू हिन जो निकाह विझराईंदे न उन ॾींहुं मां जानी बणिजी वेंदुसि ऐं जेकॾहिं तुंहिंजे सॼे ॻोठ खे बारूद जी बाहि में साड़े कख न कयो त पंहिंजो नालो सिजावल न सॾाईंदुसि। कसम थो खणा पंहिंजी गैरत ऐं इज़त जो त मां हितां हिन कमीने जो लाश खणी उनखे कबर सां लाऊं लाराईंदुसि। इंतज़ार रहंदो सजावल, इंतज़ार रह। तुंहिंजा आगमती मां पहिरियां ई प्यारे छॾींदुसि। सुभाणे शाम निकाह रोके सघीं थो त रोक। हाँ ये आहे त अल्लाह जी इच्छा। ही चवनि था ॻोठ में जेको फड़पोट पइजी वियो आहे सालो मूंखे ॿुधाए त सही में सच्चाई केतिरी आहे। नवाब खान जेसिताणी बंभोर खे बाह न ॾींदो न तेसी माठ करे कोन वेहंदो। वॾो ज़ालिम आहे इहो त सरासर ज़ुल्म थो करे। पराई छोकिरी जो ज़ोरी ने गुलण सां निकाह थो विचराए। ईअं कबो आहे छा? छोरी राज़ी आहे ओ सजावल खान जो घर छॾे आई हाणे नवाब खान जे रुख चढ़ी वई आहे। नवाब खान छोरी जे वसीले सजावल खान खे दिल ते बेइज़्ज़तो कंदो। हाणे त खून रेज़ी वधी इन सां त खून थींदा माण्हू कोन बचंदा। इहो न सोच त इहा दुश्मनी सिर्फ़ नवाब खान ऐं सजावल खान जे विच में आहे। इन दुश्मनी जे विच में असांजो छोरो बि ईंदो ई। अल्लाह पंहिंजे पनाह में रखंदुसि। इन खे छोकिरे खे रोकणो पवंदो। हाणे इन झेड़े में ॾिसजाए वेठो नवाब खान तोखे मूंखे असांखे केरु ॾींदो। वाह पंहिंजे छोकिरे खे तूं रोक इन विच में पवे ई न। इहा ॻाल्हि आहे त पोइ छोरो अचे हुनखे सम्झाए छॾ। मुंहिंजे ॿुधण जो आहे न को मुंहिंजी ॿुधंदो ई कोन। हाणे तूं या गॾिजी ॿई मोहबत प्यार सां सम्झायूंसि पोइ अलाह करे को सम्झे। कोशिशि कयूं था बाक़ी जे न मञई न त पोइ मां अॼु राति ई निकिरी वेंदुसि भाऊ बहावल जे घर तरफ़। तूं वेंदे छा हिते रही मरणो आहे कि असांखे ॿिए मारी केरु मारींदो। अॼु ॾींहं ताईं मूं हथु नथो कमाए अञा ॿ टे चंबा तूं वहाई कढंदी असां हाणे हिन ॻाल्हि खे मज़ाक न सम्झो। इहो सिजावल खान जी इज़त जो सवाल आहे। हू मरंदो या मारींदो पर माठ करे कोन विझंदो। वीर मूंखे ख़बर आहे त असां बाहि मथां पेट्रोल हारे चुका आहियूं। इन करे छोरी ऐं गुलण जो निकाह सुभाणे ई थींदो। जॾहिं इहा ख़बर सजावल ॿुधंदो न त पंहिंजो पाण ई ख़ुदकशी करे छॾींदो। बाबर साईं ते मुंहिंजे निकाह खां पहिरियों सिजावल पुॼी वियो त पोइ मुंहिंजो छा थींदो? बाबर साईं ईअं न थिए खाया पिया कुझु नहीं गिलास थोड़ा पारा ना। सजावल जो हाणे साईं रस्तो रोकियूं था। वीर तूं ईअं करजो कुझु हमरा वठी ॻोठ जे ॿाहिरां बीह रहो त जीअं सजावल जे लाइ कट बंदि थी वञे ऐं हर ईंदड़ वींदड़ ते नज़र रखो। सजावल जे कंहिं माण्हू ते नज़र पयो न असुली उॾाए छॾियोसि। हाणे मज़ाक जो वक़्तु ख़तम थी वियो। रत जी रांदि शुरू करणी आहे। रत जी रांदि सजावल खे बि ख़बर पए त हुनजो मुक़ाबिलो कंहिं अहिड़े गहरे सां न पर नवाब खान सां आहे। नवाब खान सां। बाबा साईं तव्हां बेफ़िक्र थी वेही रहो। सिजावल खान ऐं हुनजा माण्हू त छा सिजावल खान जे ॻोठ जो पखी बि असांजे ॻोठ जे मथां जेकॾहिं उॾाम कंदो न त हुनखे पूरो करे छॾींदुसि। मां माण्हू वठी वञा थो। बचुल कॾहिं कॾहिं रूह सट खाईंदो आहे त वञी तोसां रूह रिहाण करे अचां। मूं वारी रन आहे न शाहरू उहा बि मूंखे ॾाढी थुक लाना त कंदी आहे। उहा सही बि तो ताईं पुॼी वेंदो आहे ऐं तूं जॾहिं खिली ॻाल्हाईंदी आहीं न त सभु थुक लाना त जा थक लही वेंदा आहिनि। जेकॾहिं तूं उतां थुक लानत सही वरी हिते अचे थो मां थुक लानत कयई त पोइ त पितो ई छड़ी वेंदो आहे। उन करे चवंदो आहियां बचुल त तूं सालू वांगुरु सुरीली थी इन शाहरूअ वांगुरु ॾाइण थी मूंखे ॾंभ न ॾे। सालू मां सुरीली आहियां पर इन निभागे लीमे मूंखे सूर ॾेई ॾेई साड़े छॾियो आहे। मूंखां त खिलण ई मोकिलाए वियो आहे। तूं लीमे खे हाणे बंदूक मां जो वेठो आहियां तोसां कुर्ब जी कचहरी करण वारो।
तूं मूंसां खिली ॻाल्हाईंदी आहीं न त मुंहिंजो 1/2 किलो रत वधी वेंदो आहे। मां तोसां कुर्ब भरी कचहरी बि कंदसि ऐं खिली बि ॻाल्हाईंदसि, पर सालू तोखे हिकिड़ो मुंहिंजे लाइ कमु करणो पवंदो। हिकु छो, मां त तुंहिंजे लाइ 1000 कम करण लाइ तयारु आहियां। तूं रुगो सालूअ खे हुकुम कर, सालू तुंहिंजे लाइ हर वक़्तु हाज़ुर आहे। सालू, मुंहिंजी न्याणी नवाब खाने जे क़ैद में आहे, मूंखे सुकून ई न आहे, त पोइ मां तोसां खिली कीअं ॻाल्हायां? तूं हाणे अहिड़ो कमु कर जो मुंहिंजी दिलि बाग़ो बहार थी वञे। भला ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तुंहिंजी दिलि बाग़ बहार थी वञे त पोइ बाग़ में हली मूंसां गानो ॻाईंदी? हाँ हाँ, इहो छा थो चवें? ओ फिल्मुनि में कोन हथ हथनि में ॾेई गानो चवंदा आहिनि, ओ हीअं, तूं खिल त मुंहिंजी दिलि ठरे सदके वञा सरकार मां, तूं खिल त मुंहिंजी दिलि ठरे सदके वञा सरकार मां, हलिया पिरी पंहिंजे हथनि सां ठाहे सुणा हरिवार मां, तूं खिल तूं खिल तूं खिल हाय। ख़ुशी जी ख़बर सो रईस वॾे विहाणी न ॾिनी, चई त इहा दावत सभ खां पहिरियां कुंवारेतनि खे ॾिजे, छो कुंवार जो पीउ त आहे कोन, इन जे करे इहा दावत कुंवार जे भाउ खे अर्ज़ रखजे। भेण सिजावल खान नाले हाकम ज़ादी ते पोती विधी, इन जे लाइ तव्हां पंहिंजे कुर्ब जा कदम भरे ज़रूर अचिजो। सलीम गाड़ी बिहार, गाड़ी बिहार, सलीम बिहार। हाणे इहो ॻोल्हण न, अवसई हिनजी भेण सां मां निकाह कंदुसि, मां मीर। ॻाल्हि लख जी कई अथई मीर, मां बि वाइदो थो कयां, जे सजावल हिन मिर्ची खे दिलि सां क़बूल करे थो त मां सालनि जूं दुश्मनियूं ख़तम करे सजावल खे पंहिंजे सीने सां लाइण लाइ तयारु आहियां। धूड़ दर्ज करे छॾींदो साईं नवाब खान, धूड़ दर्ज करे छॾींदो साईं। जेकॾहिं तो इहा कमिड़ाए कई त मूंखे कसम पैदा करण वारे जी ज़ात जो तुंहिंजी 7 नसलनि में को बि मर्द पैदा थियण न ॾींदुसि। नवाब खान को मर्द पैदा थियण न ॾींदुसि। ॾाढे हथनि खां नचा नचा मूंखे थके वञ। लीमो न अचे तोखे रुगो लीमे जो आहे, मूं सम्झो त मूंसां ठही वई आहीं ऐं मूंखे तूं हीअं चवंदी आहीं, हिक महिरबानी कर तूं रुगो तरस शाम ताईं, पंहिंजो प्यार पहुची वेंदो सिंध जे अवाम ताईं। हिक महिरबानी कर तूं रुगो तरस शाम ताईं, पंहिंजो प्यार पहुची वेंदो सिंध जे। दे ख़बर बचियो न, हथ हथ में ॾेई सालू सां नची पई, माना तूं मूंखां डिॼी कान थी न। गाना पई ॻाईं, ॾाढी डानसड़ी पापी चूलो पई ॻाईं। ॻाल्हि ॿुध, कारी करे हिते मारींदो साए कारी, बाक़ी सालू जिथे हथ आयो कारो करे मारींदो सांस, कोन छॾींदो साए। बचुल, ओ बचुल, मां त डंडो तोखे हयो ई कोन्हे, रुगो उलारियो मैं। तोखे मां कराची वठी हलंदुसि, उथी कसम सां तोखे जूस बि पियारींदुसि, मूंखे परेशान न कर। हाँ फाटो पई ते टाका हणाईंदुसि आए। ओ बचुल, छा कयां, मजबूर आहियां। सालू सां ॾिठो माए त मूंखे गैरत दिमाग़ ते चढ़ी वई, पुल्ट मुंहिंजो फिरी वियो, प्रेशर हर हेॾे वियो, हर हेॾे प्रेशर मुंहिंजो वधी वियो, वॾो प्रेशर हो। कराची ताईं प्रेशर वरी मोटी आयो, गैरत आई वञे पई, वरी अचे पई वञे पई, मसे गैरत हींअर बीठी आहे। बचुल उथ।
मत सिजावल खान मत चौथो माण्हू खिलाई मां चवां थो मथे उथी सिजावल खान जॾहिं इज़त वारे माण्हू जी ग़ैरत जा मसला हुजनि उन्हनि जी इज़त खे खाक में मिलायो वञे इज़त ऐं ग़ैरत वारा माण्हू खटुनि ते न आहिनि वेहंदा मूंसां इन खां अॻु जो दुनिया मुंहिंजे मुंहं ते खाक मले इन खां बहितर आहे त मां पंहिंजे हथनि सां पंहिंजे मुंहं ते फाड़ खान जंहिं बंबर ते जा दिलेर दोस्त अञा ज़िंदा हुजनि उनजी इज़त खे को बि बेगैरत पैमाल नथो करे सघे तो हुकुम कर सिजावल खान छा करणो आहे हुकुम कर त पोइ ॿुध मूंसां अॼु जो अॼु हींअर जो हींअर असांखे नवाब खान जे ॻोठ में घेरणो आहे सुभाणे नवाब खान पंहिंजी आगुर ते बेग़ैरताई वारा साज़ वॼाईंदो ऐं मां चाहियां थो त सुभाणे उन साज़नि खे बारूद जे धमाकनि में दफ़न करे छॾिजे ईअं ई थींदो सिजावल ईअं ई थींदो बुधली मां हुकुम वॾा बाबा सुभाणे गुलण जो निकाह आहे गुलण जो निकाह सजावल जी भेण हाकिमज़ादी सां थो करायां ऐं इहा शादी वॾी धाम धूम सां थींदी सुभाणे सुबुह जो गुलण जी शादीअ जो सर्कस वॾे धाम धूम सां सॼे ॻोठ में कढियो वेंदो तो बि दोलन ऐं शरनाइनि सां उन खां पोइ मुंहिंजे बंगले ते गुलण जो निकाह पढ़ाइबो घोट कुंवार खे लाऊं ॾियण खां पोइ राति जो महफ़िल बि कंदासीं इन सॼे प्रोग्राम जा इंतज़ाम तुंहिंजे हवाले ऐं इन इंतज़ामनि में तो ज़रे बराबर बि कोताही कई न त पोइ निड़ीअ ते लत रखी करे साह कढंदुसि तूं हींअर जो हींअर निकुर ऐं सॼे ॻोठ में इन विहांव जो सॾु हलाए छॾ त इन सर्कस में ॻोठ जो हर माण्हू शरीक थिए थी वेंदो बाबा साईं मां हींअर ई वञी बंदोबस्तु कयां थो गुलण तोखे हिन ओताक खां ॿाहिरि हिकु कदम बि न आहे रखणो जेसिताईं तुंहिंजो निकाह ऐं सर्कस नथो थी वञे इते ई आहियां बाबा साईं इते ई मां हिकु मिंट बि ॿाहिरि कोन वेंदुसि जेसिताईं मुंहिंजो निकाह नथो थिए न तव्हांजे पेरनि में सुरीले कुते वांगुरु गुज़ारींदुसि सिजावल खान जेकॾहिं निकाह सुभाणे शाम जो आहे त पोइ हिते तयारी असां बि करे था छॾियूं सुभाणे शाम जो हली नवाब खान जे ॻोठ मथां हमिलो कंदासीं वरजान ई भूसा नवाब खान सुतल शींहं खे जगाए पाण बि सुकून जी निंड कोन सुम्हंदो अॼु राति पंहिंजे ॻोठ पंहिंजे बंगले जे मथां पहिरों वधाए छॾींदो ऐं सॼे ॻोठ जे ॿाहिरां माण्हू मोर्चा बंदि थी वेही रहंदा मूंसां पोइ ॻोठ में अंदरि त दाख़िल थियण परे जी ॻाल्हि आहे असां ॻोठ जे आस पास में बि कोन पहुची सघंदासीं ईअं त थींदो नवाब खान त ॻोठ जे ॿाहिरां हिन महिल ई माण्हू बीहारे छॾिया हूंदा मूंसां जॾहिं तोखे ख़बर आहे त नवाब खान हिन वक़्त खां ई ॻोठ जे ॿाहिरां पहिरे ते माण्हू बीहारे छॾिया हूंदा पोइ छा थो सम्झी त उहे असांखे ॻोठ में घणण ॾींदा मूंसां असां उन्हनि ते सिर्फ़ु हवाई फायरिंग ई करे सघूं था छो त ॻोठ जे ॿाहिरां सभु मोर्चा बंदि माण्हू मौजूद हूंदा पर जेकॾहिं असां अखियूं पूरे फायरिंग कंदे उन तरफ़ वधियासीं त सभु जा सभु मारिया वेंदासीं ऐं पोइ इहा का दिलेरी न हूंदी सिवाय बेवकूफ़ीअ जे ऐं मूंसां तोखे त ख़बर आहे तोखे त सिजावल खान कॾहिं बि अहिड़ी बेवकूफ़ी कोन कंदो इहो त मां बि सम्झां थो सिजावल खान पर तूं ॿुधा त छा कजे मां तोसां गॾु आहियां जेकॾहिं इन खां अलावा का ॿी ॻाल्हि तुंहिंजे दिमाग़ में आहे त पोइ उहा बि ॿुधाए छॾ मूंसां जेकॾहिं असां ॻोठ जे ॿाहिरां बि हमलो कंदासीं न त कॾहिं बि कामयाबु कोन वेंदासीं असांखे हर हाल में ॻोठ में दाख़िल थियणो आहे ऐं मां चाहियां थो त असांखे अॼु राति ई ॻोठ में दाख़िल थियणु घुरिजे जीअं नवाब खान जे कुतनि खे ख़बर न पवे त असां ॻोठ में अंदरि दाख़िल आहियूं उहे इन शक में हुजनि त असां ॻोठ जे ॿाहिरां आहियूं नवाब खान जी पूरी ताक़त ॻोठ जे ॿाहिरां हूंदी पर असां ॻोठ में अंदरि हूंदासीं उतां अधी खे छॾाए ॿाहिरि निकिरंदासीं ऐं पोइ जेकॾहिं असां ॻोठ खां ॿाहिरि निकिरी वियासीं न त असांजे लाइ को मसइलो न थींदो
सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।